मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जे अल्लाह पैदा भी कयो, जवान भी कई, औलाद भी अल्लाह ताला ॾिनी, अहिड़ी तरह अल्लाह ताला ताक़त बि ॾिनी जिस्म जे अंदरि, मालदार बि बणायो, अल्लाह ताला तमामु नेमतुनि सां नवाज़ियो। हाणे इहो बंदो जो वॾो थी करे, इहो बंदो जवानी ते पहुची करे अल्लाह खे छॾे करे पीरनि ते सजदा कंदो वते, गैर माण्हुनि जा ॾो झुकंदो वते, तव्हां पाण ॿुधायो पोइ अल्लाह खे छा जोश न ईंदो? तव्हांजो पुटु हुजे, कहिड़ी तव्हां पालना कई आहे पुट जी, 10, 12 साल 15 साल पुट खे हलायो अथव, जॾहिं उहो पुटु जवानी ते पहुचंदो आहे। हालांकि पालना त कई आहे न, त थींदो आहे न अहसासु थींदो यार नंढापण वठी करे हिन पुट खे मां पालियो आहे। पर इहो वॾो थी करे जेकॾहिं अगरि तव्हांजो नाफ़रमान थिए, नाफ़रमान आहिनि काफ़ी पुट न, त असां वाज़े तौर ते पीअनि खां ॿुधो आहे जंहिंजा पुट नाफ़रमान, उहो चवंदा आहिनि हे बदमाश मुंहिंजो पुट ई न आहे, निकिरी वञ बदमाश जेको आहे मुंहिंजे घरां निकिरी वञ। त पीउ खे खार लॻंदी आहे, दवाई ईंदी आहे, गुस्सो ईंदो आहे हिन ॻाल्हि ते। छाजे खां गुस्सो ईंदो आहे त हिन खे, हिन बदमाश खे ॾिस, नंढाप खां वठी करे पालियो माए, हिन खे तालीम मांज रही आहे, हाणे वॾो थी करे पंहिंजा नखरा आहिनि शुरू कया आहिनि। हे हाणे पाण खे अलाए काबू खान थो जेको आहे सम्झे, पहिरियों त हे पंहिंजो पेशाब बि कंट्रोल न पियो करे सघे, हाणे जॾहिं जवानी जे पुत अचे थो सभु कुझु मां ई आहियां। पीउ केतिरी पालना कई आहे? कुल 15 साल। अल्लाह क़ुरान हकीम में छा फरमाए? अल्लाह ताला फरमाए तव्हांजे रूह खे असां फिरायोसीं माउ जी पेट में, माउ जे पेट में हिकिड़ो पाणी खां कंडीशन चेंज कईसीं, फिरंदो रहियो उहो पाणी फिरी करे गोश्त जो लोथड़ो थी वियो, उहो अञा फिरंदो रहियो, गोल फिरंदो रहियो। गोश्त जे लोथड़े खां बाद में अल्लाह ताला फरमाए पोइ हुन में आसे आसे असां हॾियूं छॾियूंसीं, उन हॾियुनि खां बाद में अल्लाह ताला फरमायो पोइ नक्शा तव्हांजा कढियासीं, इंसान जा तव्हांजा नक्शा कढियासीं, साईं हथनि जो थोरा नक्शा, दिमाग़ जो, वात जो, अखियुनि जो, अल्लाह ताला फरमाए नक्शनि खे असां छिकींदा रहियासीं। नक्शा जंहिं टाइम बिल्कुलु मुकमल थी विया, 4 महीननि में अमूमन इंसान जी कंडीशन सिधी थी वेंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमाए त 4 महीननि में इंसान जी सूरत, हक़ीक़त में इंसान जी सूरत थींदी आहे। साइंसनि ते तहक़ीक़ कई, अल्लाह जे नबी फरमाए जॾहिं ॿारु माउ जे पेट में हूंदो आहे न, त असली बॉडी इंसान जी जॾहिं तयारु थींदी आहे न, त उहा 4 महीननि में थींदी आहे। 4 महीननि खां पहिरियां ख़बर न पवंदी आहे त हे कहिड़ी कंडीशन में आहे। हे अल्ट्रासाउंड अॼुकल्ह थींदो आहे, अल्ट्रासाउंड साईं औरतुनि जो अल्ट्रासाउंड थींदो आहे, अमूमन सभई कराईंदा आहिनि। त अंग्रेज़नि ते रिसर्च कई त हिकिड़ी औरत खे पहिरियों हमल जॾहिं थियो न, पहिरें ॾींहं खां वठी करे हमल थियो न, त पहिरें ॾींहं खां अल्ट्रासाउंड उन्हनि जो करणु शुरू कयूं। पहिरें ॾींहं जो अल्ट्रासाउंड, ॿिए ॾींहं जो, 3 ॾींहं जो, 4थे ॾींहं जो, 5 ॾींहं जो, 6 महीननि ताईं अल्ट्रासाउंड कंदा रहिया। हाणे 6 महीननि में एतिरियूं तस्वीरूं बंदनि जे साम्हूं आयूं। त पहिरें ॾींहं जो अल्ट्रासाउंड छा हुयो? सिर्फ़ु एतिरो हिकिड़ो नुतफ़ो अंदरि पियो हुयो, उहो अंदरि ज़ाहिर थिए पियो। महीने खां बाद में उनजी कंडीशन जेकी आहे गोश्त वारी थी वई। वरी 2 महीननि खां बाद में ईअं थोरो चूज़ो लॻणु शुरू थी वियो, ख़बर न पई पवे त इंसान या ॿियो कुझु आहे। जॾहिं 2 महीना 3 महीना गुज़री विया, पोइ बि कंडीशन ईअं जीअं को चूज़ो हूंदो आहे, यानी को जानवर जे एतबार सां लॻे पियो। जॾहिं 4 महीना मुकमल थी विया, इहो इंसान हक़ीक़त में बाद में इंसान थियणु शुरू थी वियो। अल्लाह जे नबी जी हदीस बि साॻी बीठी आहे त 4 महीननि खां बाद में इंसान पंहिंजी माउ जे पेट जे अंदरि असुली जेको आहे कंडीशन इख़्तियार कंदो आहे। ऐं साइंस वारनि बि 4 महीना अल्ट्रासाउंड करे आख़िरी जेको 4 महीननि वारो अल्ट्रासाउंड कयो न, उन जे अंदरि क्लियर जेको आहे ॿारु हीअं बीठो हो जेको इंसान पियो लॻे। इन खां पहिरियां कंहिं क़िस्म जी ख़बर न पई पए त इहो ॿारु आहे या कुकुड़ जो अंडो आहे को, या कुकुड़ जो को चूज़ो आहे, या को बकरी जो जेको को बचो आहे, ख़बर कंहिं क़िस्म जी काई न पई पवे। जॾहिं 4 महीना मुकमल थी विया, ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में कंहिं क़िस्म जी का साइंस न आहे, कंहिं क़िस्म जो को कैमरो न आहे, को अल्ट्रासाउंड सिस्टम न आहे। नबी जी ज़बान खां जेको अल्फाज़ ॿाहिरि निकितो हक़ीक़त उहो मामूल आहे। 1400 साल वॾो अरसो आहे, ऐं उहो ज़मानो कहिड़ो? पथरनि जो ज़मानो, ज़मानो कहिड़ो? बिजली आहे ई न कंहिं क़िस्म जी, सोलर सिस्टम आहे ई न, पखियुनि जो निज़ाम न आहे, लाइटुनि जो निज़ाम न आहे, न ई को लाउड स्पीकर ऐं मोबाइलनि जो ऐं रिकॉर्डिंग जो को सिस्टम आहे। साहबा रिवायत खे महफ़ूज़ कंदा आया, लिखंदा आया ऐं ॿुधाईंदा 4 महीननि जे अंदरि इंसान माउ जे पेट में हक़ीक़ी इंसान जी सूरत में नज़र ईंदो आहे, इन खां पहिरियां ईंदो ई न आहे। हे अॼुकल्ह असांखे साइंस ॿुधाए पई हक़ीक़त में 4 महीननि खां बाद में तव्हां इंसान माउ जे पेट जे अंदरि इंसान लॻंदा आहियो। इन खां बाद में ख़बर न पवंदी आहे कंहिं क़िस्म जी त कहिड़ी कंडीशन इख़्तियार कंदो।
हे अल्लाह जे नबी जो ॿुधायल जेको आहे वज़ीफ़ो, हे अल्लाह जे नबी जो ॿुधायल जेकी ख़बर आहे असांखे, ऐं उन नबी जे तरीक़े खे जेको असां छॾे ॾिनो आहे। अल्लाह ताला फरमाए लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, पूरी काइनात जे अंदरि बहितरीनु तरीक़ो जेको आहे उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। अल्लाह जे नबी खां अलावा जेके बि तरीक़ा आहिनि सभु बातिल तरीक़ा आहिनि, ख़ारिज तरीक़ा आहिनि। उन तरीक़नि जे अंदरि नाकामी रखियलु आहे, शिकस्त रखियलु आहे। कॾहिं जेको आहे फलाईअ ते पहुची न सघंदव, इज़त तव्हांखे मिली न सघंदी। इज़त जेकॾहिं चाहियो था दुनिया जे अंदरि कुझु न कुझु असांखे इज़त मिले न, नबी जी ग़ुलामी में ईंदव, इज़त बाद में मिलंदी। हे फ़ैसिलो आहे, हे अल्लाह जो ई फ़ैसिलो आहे। साहबा पहिरियों बिलाल हबशी केतिरा मिसाल बयानु कयूं भला, जेकॾहिं मिसाल बयानु कयूं त वॾो को टाइम खपे। अलाए केतिरा 1,24,000 साहबा, 1,24,000 साहबा। उन साहबनि जी जॾहिं हिस्ट्री पढ़ूं था, पोइ जे तारीख़ पढ़ूं था, इस्लाम खां पहिरियां उन साहबनि जो को वैल्यू न हुयो, को मान न हुयो, को क़दुरु न हुई, को हैसियत न पिया ॾियनि। चवनि पिया तूं ग़ुलाम कलो, को सांवरो हुजे त चए तूं सांवरो आहे, असां भूरे जा ॾो कीअं वेठो आहे, ग़रीब मां वञी करे ॿाहिरि वञी करे मानी खा, हे असां सरदारनि सां कीअं थो मानी खाए। हे इस्लाम खां पहिरियां हे एॾी वॾी जहालत। इस्लाम मज़हब अची करे दुनिया जे अंदरि एतदाल सेखारियो। त अल्लाह जे नबी फरमाए कंहिं क़िस्म जी कारे खे घोड़े जे मथां फज़ीलत न आहे, कंहिं अमीर खे कंहिं ग़रीब जे मथां का फ़ोक़ियत ऐं फज़ीलत न आहे। तव्हां सभिनी मां अल्लाह वटि महबूब, अल्लाह वटि ज़्यादा जेको आहे मुतक़ी, जेको अल्लाह वटि ज़्यादा जेको आहे इज़त वारो, अल्लाह जे नबी फरमाए उहो ई आहे जेको नेक ऐं मुतक़ी ऐं मोमिन बंदो आहे। पोइ जेकॾहिं भले सांवरो को हुजे, अल्लाह जे नबी फरमाए तबी जेको अल्लाह वटि इज़त वारो आहे। जेकॾहिं को अरबी आहे पर अरबी नबी जे तरीक़े खे छॾे करे ॾिए थो ऐं नबी जे तरीक़े खे फॉलो नथो करे, हिकिड़ो अजमी करे थो, हिकिड़ो अजमी करे थो, त इहो क़यामत ॾींहुं अजमी ज़्यादा इज़त वारो हूंदो अरबी खां। अबू लहब कहिड़ो न साईं, अरब हो न अबू लहब बि त, अबू जहल बि त अरब हुयो। ईमान जी दौलत खां अलाह ताला, ईमान जी दौलत खां अलाह ताला खसे छॾी, अलाह ताला परे वारनि खे ईमान नसीब अदा फरमाए। बिलाल हबशी परे चई असांखे त दिमाग़ में ॻाल्हि न पई अचे, असांजे ज़हननि में ॻाल्हि न पई अचे। बिलाल हबशी रसूल ताला फरमाए त असांखे कंहिं क़िस्म जी पहिरियों इहो इल्मु न हो त वञी करे एॾो को मक़ाम मिलंदो, असांजी नसल ग़ुलाम, ॾाढा ग़ुलाम, ख़ानदान सॼो ग़ुलाम हली करे का एॾी असांखे फ़ोक़ियत ऐं फज़ीलत मिलंदी जो साहबा जा ॾाढो बिलाल हबशी वॾो मक़ाम हुयो।